खबर बुलेटिन में शामिल कंदासीं। सुल्तानकोट मां ख़बर पहुचाईंदासीं, जिथे ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो आहे। झेड़े जे नतीजे में 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। अहम ख़बर आहे, वाक़ियो ॿुधायूं पिया। सुल्तानकोट मां ख़बर पहुचायूं पिया, जिथे ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो आहे। झेड़े जे नतीजे में 7 ॼणा शदीद ज़ख़्मी थी पिया आहिनि। अहम ख़बर आहे, वाक़ियो ॿुधायूं पिया। सुल्तानकोट मां ख़बर पहुचायूं पिया, जिथे ॿिनि धुरियुनि विच में झेड़ो थी पियो आहे। झेड़े जे नतीजे में 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। सदायो ऐं सांच बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में ही झेड़ो थियो आहे। झेड़े जे नतीजे में 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। अहम ख़बर वाक़ियो ॾियूं पिया। सुल्तानकोट मां ख़बर पहुचायूं पिया, जिथे ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो आहे। झेड़े जे नतीजे में 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि 7 ॼणा शदीद ज़ख़्मी थी पिया आहिनि। अहम ख़बर आहे, वाक़ियो ॿुधायूं पिया। सदायो ऐं सांच बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो आहे। अहम ख़बर वाक़ियो ॾियूं पिया। सुल्तानकोट मां सदायो ऐं सांच बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो आहे। लठियूं लॻण सबबि 7 ॼणा शदीद ज़ख़्मी थी पिया आहिनि। अहम ख़बर वाक़ियो ॾियूं पिया। सुल्तानकोट मां ख़बर पहुचायूं पिया, जिथे सदायो ऐं सांच बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो आहे। झेड़े जे नतीजे में 7 ॼणा शदीद ज़ख़्मी थी पिया आहिनि। इन ई हवाले सां राब्तो कयो आहे सुल्तानकोट मां KTN न्यूज़ जे रिपोर्टर इसरार चांडियो सां। जी इसरार चांडियो, तफ़सील ॿुधाइजो। जी, सुल्तानकोट भरिसां अमान शरीफ़ में फिलहाल हल्की सदाया बिरादरी ऐं सियाच बिरादरी में पियो, जंहिंमें लठियुनि ऐं सिरोटनि जो आज़ादाणो इस्तेमालु थियो। लठियुनि ऐं सिरोटनि सबबि 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि, जंहिंमें सदाया बिरादरी जे धुर जा 3 ॼणा साबिर अली, गुलाम मुर्तज़ा, मुइन, जॾहिं त सियाच बिरादरी जे धुर जा अब्दुल सत्तार ऐं ख़ान समेत 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि, जंहिंमें औरतुनि पाक किताब खणी उते झेड़े खे टारे छॾियो। जी इसरार चांडियो, तफ़सील ॿुधाइण लाइ तव्हांजी वॾी महिरबानी। सुल्तानकोट मां ख़बर पहुचायूं पिया, जिथे सदायो ऐं सांच बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो आहे। झेड़े जे नतीजे में 7 ॼणा शदीद ज़ख़्मी थी पिया आहिनि।